तज़ाद ख़त्म थींदो। आऊं आबादीअ खां परे हिकु जबल वटि बीठो हुउसि। सर सब्ज़ वण मुंहिंजे साम्हूं पखिड़ियल हुआ। झिरकियुनि जूं ॿोलियूं मुंहिंजे कननि ताईं अची रहियूं हुयूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर हलंदे फिरंदे नज़र पिया आया। इहो ॾिसी मुंहिंजे मथां अजीब तासुरु थियो। केॾो न अज़ीम ऐं केॾो न कामिल हूंदो उहो ख़ुदा जंहिं एॾी वॾी दुनिया बणाई ऐं पोइ उनखे मजबूर कयईं हुनजे ॿुधायल नक्शे जी इंतिहाई पाबंद रहंदे हरकत करे। केतिरी हसीन ऐं केतिरी मासूम आहे दुनिया। हिते झिरकियूं उहो ई आवाज़ कढनि थियूं जेको हुनजे ख़ालिक उनखे सेखारियो आहे। हिते ॿिली ऐं ॿकरी बिल्कुलु उन तरह पंहिंजो रिज़्क़ खाइनि थियूं जेको पैदाइशी तौर ते उन्हनि लाइ मुक़ररु कयो वियो आहे। हिते हिकु वणु उन मनसूबे सां अॻिते वधे थो जेको अज़ल खां उनजे मालिक हुनजे लाइ मुतयन करे छॾियो आहे। हिते दरिया ठीक उन कानून जे मुताबिक़ रवां आहे जेको अबदी तौर ते हुनजे लाइ मुक़दर आहे। ख़ुदा जी काइनात कामिल मजमू आहे। हिते हर शइ नंढड़ी इनहराफ खां सवाइ इन तरह अमल करे थी जीअं उनजो हुकुम उनजे ख़ुदा उनखे ॾेई रखियो आहे। पर इंसान जो मामिलो इन खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। हूअ पंहिंजे मुंहं मां अहिड़ियूं आवाज़ूं कढे थो जंहिंजी इजाज़त उनखे हुनजे ख़ुदा कोन्हे ॾिनी। हू अहिड़ी शयुनि मां पंहिंजो रिज़्क़ बनाए थो जंहिंखां हुनजे मालिक उनखे रोके रखियो आहे। हू पंहिंजे सफ़र हयात लाइ अहिड़ो रस्तो इख़्तियार थो करे जिथे कातिब अज़ल पेशगी तौर ते लिखी छॾियो आहे त हितां गुज़रणु मना आहे। इंसान ख़ुदा जी काइनात जो तमामु नंढो हिसो आहे पर हू अज़ीम काइनात जे मजमूए निज़ाम सां बग़ावत थो करे। हू ख़ुदा जे इस्लाह याफ़्ता दुनिया में फ़साद थो बर्पा करे। इहो ख़ुदा जी बेतज़ाद दुनिया में तज़ाद खे दाख़िल करणु आहे। इहो हिकु हम आहंग मजमूए में बे आहंगीअ जो जोड़ लॻाइणु आहे। इहा हिकु सुहिणी तस्वीर में बदसूरत दाग़ विझणु आहे। इहो हिकु कामिल दुनिया में नाक़िस शइ जो इज़ाफ़ो करणु आहे। इहो फ़रिश्तनि जी सरगर्मियुनि जे माहौल में शैतान खे सरगर्म करण जो मौक़ो ॾियणु आहे। ख़ुदा जी कुदरत ऐं हुनजे हुस्न ज़ौक़ जो सबूत जेको अज़ीम तर काइनात में हर लम्हो नज़र अचे थो। हू उन गुमान जी तरदीद थो करे त इहा सूरत हाल इन ई तरह बाक़ी रहे। ख़ुदा जी कुदरत यकीनन इन ज़ुल्म जी इजाज़त नथी ॾेई सघे। ख़ुदा जो हुस्न ज़ौक़ हरगिज़ इन खे बर्दाश्त नथो करे सघे। ज़रूरु आहे त उहो ॾींहुं ईंदो जॾहिं काइनात जो इहो तज़ाद ख़त्म थींदो। ख़ुदा जी मर्ज़ी इंसानी दुनिया में बि इन ई तरह पूरी थींदी जहिड़ी तरह हू बाक़ी दुनिया में पूरी थी रही आहे।